इते नाज़रन के ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त STS 15 खां 15 ग्रेड जी नौकरियुनि लाइ वरितल टेस्ट जे नतीजनि जो ऐलान करे छॾियो आहे। STS पारां इंटरमीडिएट कैटेगरी जे टेस्ट जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। अख़्तियारनि जो चवणु आहे त टेस्ट में 3,36,363 उम्मीदवारनि हिसो वरितो। अख़्तियारनि मूजिबि 1,19,958 उम्मीदवारनि 40% खां वधीक मार्कूं खयूं। अख़्तियारनि मूजिबि टेस्ट में 35.66% उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, जॾहिं त 64% उम्मीदवार नाकाम थिया आहिनि। 2,16,405 उम्मीदवारनि 40% खां घटि मार्कूं खयूं आहिनि। अहम ख़बर नाज़रन सां शेयर करे रहिया आहियूं त STS 5 खां 15 ग्रेड जी नौकरियुनि लाइ वरितल टेस्ट जे नतीजनि जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया STS पारां इंटरमीडिएट कैटेगरी जी टेस्ट जे नतीजनि जो ऐलान कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अख़्तियारनि जो इन हवाले सां चवणु आहे त टेस्ट में 3,36,363 उम्मीदवारनि हिसो वरितो। अख़्तियारनि मूजिबि 1,19,958 उम्मीदवारनि 40% खां वधीक मार्कूं खयूं आहिनि। अख़्तियारनि मूजिबि टेस्ट में 35.66% उम्मीदवार कामयाब थिया आहिनि, जॾहिं त 64% उम्मीदवार नाकाम थिया आहिनि। 2,16,405 उम्मीदवारनि 40% खां घटि मार्कूं खयूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं सखरमासिन TV न्यूज़ जे रिपोर्टर नज़ाकत जतोई खां। नज़ाकत, अपडेट कजो। STS पारां 5 खां 15 ग्रेड जे नौकरियुनि जे लाइ वरितल टेस्ट जे नतीजनि जो ऐलान करे छॾियो आहे। जी अनिला, सिंध हुकूमत के मुख़्तलिफ़ खातनि में 5 स्केल खां 15 स्केल ताईं हलंदड़ स्क्रीनिंग टेस्ट बाबति वाइस चांसलर IBA प्रोफेसर डॉक्टर आसिफ अहमद शेख पारां मीडिया के ब्रीफिंग ॾिनी वई आहे। ऐं ब्रीफिंग में ॿुधायो वियो आहे त इंटरमीडिएट जा जेके नतीजा आहिनि उन्हनि जो ऐलान कयो वियो आहे। ऐं इन हवाले सां IBA जो चवणु आहे त टेस्ट में 4,77,073 उम्मीदवारनि अप्लाई कयो ऐं 3,36,663 उम्मीदवार जेके आहिनि उहे टेस्ट में इम्तियाज़ी टेस्ट में वेठा, जंहिंमां 1,19,958 उम्मीदवार 40% जेके मार्कूं आहिनि उहे खणी सघिया, जॾहिं त 2,16,405 उम्मीदवार 40% खां घटि जेके मार्कूं आहिनि उहे हासिल करे सघिया, जॾहिं त 140 जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जा नतीजा पिणु रोकिया विया आहिनि। ऐं इंटरमीडिएट कैटेगरी में 35.66% जेके उम्मीदवार आहिनि उहे कामयाब थिया आहिनि, जॾहिं त 64.34% जेके उम्मीदवार आहिनि उहे नाकाम थिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ाकत तफ़सील ॾियण जे लाइ।